अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भली कार माहिया फराशात सब खां पहिरियों नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान ईरान अमेरिका तकरार ख़त्म करण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सरकारी ईरान पहुची वियो। ईरानी मीडिया मुताबिक़ तेहरान पहुचण ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो मानाइदो इस्तक़बाल कयो वियो। फील्ड मार्शल ईरानी क़यादत सां ईरान अमेरिका तकरार ऐं ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बि ॿिनि ॾींहनि खां तेहरान में मौजूद। ईरानी मीडिया मुताबिक़ वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची सां मुलाक़ात कई। ॿिन्ही अॻवाननि में ईरान अमेरिका जंग जे ख़ात्मे लाइ मसूदनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। मोहसिन नक़वी ऐं अब्बास इराक़ची पारां अमुन क़ाइमु करण जे तरीक़ेकार ते बि ग़ौर वीचार। अमेरिका जे परॾेही वज़ीर मार्क रोबियो चयो आहे त अमेरिका ईरान ॻाल्हियुनि में पाकिस्तान जी टियाकड़ी कराईंदड़ आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर मुसलसिल राब्ते में आहे। अमेरिका सां मुआहदे लाइ ईरान खे फ़ैसिलो करणो आहे। उमीद आहे त ईरान मुआहदो तइ थी वेंदो ऐं ओपनाई हुर्मुज़ खे ॿीहर खोलियो वेंदो। अमरीकी परॾेही वज़ीर मार्क रोबियो चयो आहे त असां मुआहदे ते कमु करे रहिया आहियूं। असां वटि प्लान बि मौजूदु आहे। ईरान खे टूल टैक्स निज़ाम खां रोकण लाइ अक़वाम मुतहदा जो बेल्ट फॉर्म बि इस्तेमालु करे रहिया आहियूं। ईरान एटमी हथियार नथो रखी सघे। आबनाई हुर्मुज़ जे मसइले खे हल कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल ईरान अमेरिका तकरार हल कराइण जी कोशिश करे रहिया आहिनि। ख़िते में अमुन थींदो त मुआशी मुश्किलातूं घटि थींदियूं। दुआगू आहियूं त जंगबंदी जी कोशिश कामयाब थिए। जंगबंदी थियणु घुर्जे जीअं अवाम जे माशी मुश्किलातूं घटि थी सघनि। जंग ख़त्म न थी त मुआशी हालतूं संगीन थी वेंदियूं। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कुझु सियासी यतीमनि जो कम ई इहो आहे त उहे तनक़ीद कनि। पीपी जे अलावा कंहिंजी बि ॻाल्हियुनि इल्ज़ामनि ऐं साज़िशुनि ते ध्यानु न ॾियो त कंहिं बि साज़िश खे कामयाब थियणु न ॾींदासीं। पोइ उहा साज़िश सिंध हुकूमत ख़िलाफ़ हुजे, सूबे ख़िलाफ़ हुजे या पाकिस्तान ख़िलाफ़ हुजे, समूरियुनि साज़िशुनि खे नाकाम बणायो वेंदो।